तकरार, है तकरार। अमीना, हिन वक़्तु जेकॾहिं सिजावर खे असां पंहिंजे रस्ते तां हटायोसीं न त माण्हू कातिल असांखे सम्झंदा। पर जॾहिं बि तव्हां सिजावल ख़ान खे रस्ते तां हटाईंदव त माण्हू तव्हांखे ई ग़लति सम्झंदा, तव्हांखे ई कातिल सम्झंदा ऐं पुलिस उहा बि तव्हांखे पकड़े हली वेंदी। जेतिरो सिजावल जो पुलिस ऑफिसरनि सां वास्तो आहे न, तव्हांजो त कुझु बि कोन्हे को। हाणे इहो कमु मुंहिंजो न, मुंहिंजे छोरनि जो आहे। जेकॾहिं हू चाहिनि न त पुलिस सां वास्तो वधाए सघनि था। सदको वञे अकुल अथऊं। अड़े पुलिस जी यारी बाशी उन्हनि सां हूंदी आहे जे वटि पैसो ॾोकड़ हूंदो आहे। तव्हां वटि छा आहे? सिजावर बि पाथारीदार आहे। ईंदड़ माल मां हिसो कढी पुलिस खे ॾींदो आहे। कहिड़ो पंहिंजे घरों पैसा खणी पुलिस खे ॾींदो आहे? जेकॾहिं इहा तूं पाथारदारी हिन सिजावल जे हवाले न करी आहे त अॼु असां उन वांगुरु टेकियल न हुजूं। जेको थियो सो थी गुज़रियो, छॾ हाणे तूं उनखे। छोकिरनि ते ॿार रख त हिकिड़ो हाकिमज़ादी सां शादी करे। ऐं हा, जेको बि हाकिमज़ादी सां शादी कंदो न, सम्झ सिजावल जी दिलि खटे वेंदो। तूं लाला खे छॾ, पर वज़ीर जो थोरो घणो हाकिमज़ादी ॾे रायो आहे। जेकॾहिं असां गॾिजी सॾिजी वज़ीर ते ज़ोर रखंदासीं न त थी सघे थो वज़ीर राज़ी बि थी वञे। सिजावल जी दिलि खटण लाइ वज़ीर खे हाकिमज़ादी सां शादी करणी पवंदी। ओ वज़ीर जा पीउ मूं छोरे खे 2-3 दफ़ा ज़ोर रखियो अथमि इन ॻाल्हि जे लाइ, पर हू सफ़ा ठुप जवाब ॾेई वेठो आहे। चए थो हाकिमज़ादी सां शादी कोन कंदुमि, वठी ॾींदी त सोट खां सारा जो संग वठी ॾे त उन सां शादी कयां। जेसिताईं सिजावल पंहिंजी भेण तलाकियल जो ॿार न लाहींदो तेसिताईं धीउ जो रिश्तो कंहिंखे कोन ॾींदो। हा, जेकॾहिं सिजावल जा ॿार ॿई असां था खणूं पोइ सम्झ त सिजावल जूं हमदर्दियूं सभु असां सां हूंदियूं। पोइ तूं वज़ीर खे कीअं बि करे इन हाकिमज़ादी सां शादी करण ते राज़ी करणो पवंदो। सुल्तान, तोखे कमु चयो? छा थियो हुनजो? लाला मूंसां नथो मञे। छा चयो आख़िर मूंसां? लाला मां मूंसां सां मिलियो होसि। आयूं ने मूंसां आख़िर तूं ॻाल्हि खे सम्झी छो नथो? इहो छोरो असांखे फिल्म किचे में विझंदे हिकु ॾींहुं ऐं वज़ीर खे रस्ते तां हटाए छॾे। इहो मुंहिंजो न, सरदार जो हुकुम आहे। हुकुम सरदार जो हुजे या सरदार आला जो हुजे, ईअं कॾहिं बि कोन थींदो सुल्तान। वज़ीर मुंहिंजे कमु आयो आहे ऐं जेको मूसा जे कमु ईंदो आहे ईअं सम्झ त उहो मूसा जे सिर जो साईं हूंदो आहे। सुल्तान, मुंहिंजा दोस्त मुंहिंजी ताक़त आहिनि। जेकॾहिं कंहिं बि मसइले जे ख़ौफ़ खां मां पंहिंजे दोस्तनि खे पंहिंजे साम्हूं हटाईंदो वेंदुसि त हिकु ॾींहुं अकेलो बणिजी वेंदुसि। उन करे मूसा पंहिंजी ताक़त खे कॾहिं बि ख़तमु करणु नथो चाहे ऐं इहो ख़्यालु पंहिंजी हिन दिलि ऐं दिमाग़ मां कढी छॾ सुल्तान। बाबा साईं जी बादशाही जो ख़ैर। कम जी ॻाल्हि कर, चमचागिरी न कर। बाबा हर 10-15 ॾींहं मूसा जो न्यापो थो अचे। कॾहिं चए थो चांवरनि जी बोरी ॾे, कणिक जी बोरी ॾे, रुगो बेगरूं। छा बाबा साईं मां राशन थो विरहायां छा? बाबा साईं मूसा तो मूंखे घर जो नौकर करे छॾियो आहे। लीमो करे त छा करे? लीमो कॾहिं मिठो बाहे त खटो बाहे। तव्हां नाराज़ न थिजो कॾहिं अगरि मां का अहिड़ी ॻाल्हि कयां त। ॾींदो रहो मूसा खे, जेको घुरई थो सो ॾींदो रहो, पर पंहिंजे खाते वारी बुक ते चांवर चांवर लिखंदो वञेसि। पोइ जॾहिं वक़्तु आयो ऐं इन जा पर निकिरणु शुरू थिया न त दाणे दाणे जो हिसाब वठंदोसांसि। सरकार मूसा जा पर हाणे निकिरी चुका आहिनि। अञा अव्हांखे छाजो इंतज़ारु आहे? न बाराम न, ही मुनासिब वक़्तु न आहे जो असां मूसा खे रस्ते तां हटायूं। मूसा त उहो मुंहिंजो तुर्प जो पतो आहे जेको कंहिं वक़्तु बि बादशाह खे मात ॾियण जी सघ रखे थो। पोइ छो असां हुनखे हथां वञण ॾियूं? बाक़ी जेकॾहिं पर निकिरी आया आहिनि मूसा जा त पोइ हुनखे उॾामण ॾियो। फिलहाल त हुनजी उॾाम असांजे फ़ाइदे में आहे। जॾहिं हुनजी उॾाम असांजे मुखालिफ़ थी ऐं ख़िलाफ़ थी त पोइ धकु हिक मुड़ुस पट ते।
शमीर खान जेके हितां तोखे ॿधी खणण आया हा न उहे मुड़ंदा कोन शमीर। केॾी महिल बि असांजे ॻोठ जा घर मथां हलां करे सघनि था। बाबा जेकॾहिं असांजी हुन सां का दुश्मनी न आहे त पोइ हू भला असांजे पोयां छो पइजी विया आहिनि? अम्मा सजावल खान तमामु ॾुखियो माण्हू आहे। जेसे ताईं असां उन्हनि खे चोरनि जो ॾस पतो नथा ॿुधायूं तेसे ताईं हो असांजो पीछो कोन छॾींदा। बाबा त पोइ ॾेई छॾनि चोरनि जो ॾस। हू ॼाणनि चोर ॼाणनि, असां त पंहिंजी जिंद छॾाए छॾियूं। जिन असांजे मथां भरवसो कयो आहे छा असां उन्हनि खे धोखो ॾियूं? हिकु त हुननि जो ढोर बीहारणो न हुयो, जेकॾहिं ढोर बीहारियोसीं त हुनजो नालो खणूं, इहो जवानी जो अखर न आहे। अदा त पोइ असां उन्हनि जे करे पंहिंजे सिर मथां मुसीबतूं वसायूं? अदी मुश्किल महिलूं जवाननि जे मथां ईंदियूं आहिनि, ॿारनि जे मथां न। पुट तूं पंहिंजी भेण खे छॾ, हिन वीचारी खे कहिड़ी ख़बर त जवान पंहिंजी ज़ुबान जो भरम रखण लाइ रत वाहण खां न हिनकबाईंदा। बाबा हीउ मसइलो मूसावरनि जो न आहे, हीउ मसइलो असांजो आहे। हीउ असांजी तकलीफ़ असांजे सिरनि जे मथां आहे ऐं मुंहुं बि असांखे ॾियणो आहे। पुट तूं पंहिंजूं अखियूं खुलियल रख। जेके न बघेड़ मैदान में लथा आहिनि उहे लामारे ॼण खां कोन मुड़ंदा। बाबा माल चारींदे हिननि भगड़नि सां अख बूट खेॾंदे मुंहिंजी सॼी उमिरि गुज़री आहे। शमीर खे काबू करण जी वस जी ॻाल्हि न आहे। हिकु निंधण को छोरो आहे, उन्हीअ खे मुठ में करण का वॾी ॻाल्हि न आहे। सौट हीअं वियासीं ऐं हीअं छोरे खे खणी अची था तुंहिंजे अॻियां उछलियो। लाला इहो चई वियो है न, छा थियो? हाणे पंहिंजो इहो मुंहुं पंहिंजी बगल में छो लिकायो वेठो? असल में बस कर लाला, बस कर। जेको बहाना ठाहे पंहिंजी बुस्तरी लिकाए न, मूंखे अहिड़े माण्हूअ खां सख़्त नफ़रत आहे, नफ़रत। असां सम्झूं था सिजावल खान, पर छा था सम्झो? हाँ ॿुधाए मूंखे छा था सम्झो? अरे तव्हां कुझु बि नथा सम्झो। हींअर मुंहिंजे हिन दिल ते छा थी गुज़रे उन्ही जो अंदाज़ो तव्हांखे हिकु रतीअ बराबर बि न आहे। सम्झनि था और पार जा चोर जेके पंहिंजे घर खां वधीक मुंहिंजी पाथारीअ ते पाण खे महफ़ूज़ था सम्झनि। उन्हनि मां हाणे केरु मुंहिंजो पासो झलींदो? छा चवंदा त सिजावल खान पंहिंजे खड़ा ते ॿधल माल नथो संभाले सघे, सो पाथारी छा संभालींदो? उहो सिजावल खान जंहिंखे चोरनि जी नानड़ी सॼो वेंदो आहे, उन जे मुंहं ते हिकु रंग रूट छोरा दांगी मले हलिया विया ऐं मां अखियूं खोले उन्हनि खे ॾिसंदो रहिजी वियुसि। सिजावल खान न चोर मोटाए सघियो न पंहिंजा ढोर मोटाए सघियो। लाला लाला हिन दिल खे सुकून तॾहिं मिलंदो जॾहिं इहो छोरो मुंहिंजी पाथारीअ ते उबतो टंगियल हूंदो। हाणे जेकॾहिं तव्हां में ज़रो बि गैरत बाक़ी आहे न लाला, त अॼु शाम ताईं सिज लहण खां पहिरियां पहिरियां इहो छोरो मुंहिंजी हिन पाथारीअ ते हुजणु घुरिजे। छा हिन पाथारीअ ते हुजणु घुरिजे? जेकॾहिं तव्हां खां इहो कमु नथो पुॼे न, त वरी पंहिंजूं इहे
बुछड़ियूं शक्लूं खणी मुंहिंजे साम्हूं कॾहिं बि न अचिजो, कॾहिं बि न अचिजो। सोट जे किरोध खे केरु मोॾी? ॼण छोकिरो असांजे झोल में पियो आहे ऐं सोट जे अॻियां अची बीहारियो। पुफे जा पैर बदनामी तरफ़ां वधंदा था वञनि। इहा ॻाल्हि न मां सिजाल सां कंदसि। पुफे चवंदी त मुंहिंजे भाउ जा कन थियूं भरनि। अम्मा बाबा जी तेज़ तबियत जी त तोखे ख़बर आहे। पुफी खे कुझु कोन चवंदो, रहंदो तुंहिंजी बेइज़ती कंदो। उन करे इहा ॻाल्हि बाबा सां न कजांइ। तोखे त ख़बर आहे पंहिंजी फुफी जी। बस अम्मा बस, हिक ई घर में रहूं था, मूंखे सभु ख़बर आहे। मुंहिंजूं अखियूं पूरियल न आहिनि। मां ॾिसंदी आहियां अम्मा वज़ीर ऐं पुफी जे विच में कहिड़ो चक्कर पियो हले। इन चक्कर जी पिणे खे ख़बर न पवे। अगरि जे बाबा जे अॻियां ॻाल्हि न कई त पुफी बाबा जे अॻियां कूड़ा कसम खाई वेंदी, वरी वॾा वॾा पार कढंदी ऐं चवंदी ही ॿई मूंखे घर में बर्दाश्त नथियूं कनि। पुफी जे हिननि मकरनि पुठियां पाण ॿिन्ही जी बेइज़ती कंदो। अम्मा तूं बि सही थी चईं। उन करे अम्मा चवां थी तूं ख़ामोश रह। जॾहिं न पुफी खॾे में किरंदी बाबा पाण हुनखे ॾिसी वठंदो। हींअर त मां ख़ामोश थी रहां, वरी सुभाणे तुंहिंजो ई पी तुंहिंजी फुफी जी ग़लतीअ ते ॻिची मुंहिंजीअ में हथ विझंदो ऐं चवंदो तूं ई घर जी वॾी है, तूं हुन ते अख रखी आहे। जेकॾहिं हू ग़लति रस्ते ते पे वञे त तूं मूंखे ॿुधाई आहे, मूंखां छो लिकाई? अम्मा तो मथां अहिड़ो वक़्तु कोन ईंदो। पुफी जा इहे पेर आहिनि न जल्द बाबा जे साम्हूं ज़ाहिर थी वेंदा। मालिक साईं सभिनी खे पंहिंजी पनाह में रखे। जेकॾहिं ज़ाहिर थियसि न, सिर्फ़ु आकमज़ादी न मरंदी, तुंहिंजे पीउ ऐं जे सोटनि जे विच में दुश्मनी जी बाहि भड़की पवंदी। हा अम्मा, मुड़ुस मरंदा पोइ पुफी खे ॻाल्हि सम्झ में ईंदी। तो ॿुधाए पियो त इहा छोरी लीमे जी आहे नी? हा बाबल साईं, वॾी शरारती आहे। लीमो ॾाढो थो रोकेसि त घर खां ॿाहिरि न निकिर। पोइ ॿाहिरि भॻी बीठी आहे। मूंखे त ख़ौफ़ आहे त कंहिं वासींगे वर न चढ़ी वञे। दादा पर छोकिरे वञा बालपणो ख़तम ई न आहे थियो। हल त मौज मस्ती करे, इहा ई त उमिरि अथसि खेॾण कुॾण जी ऐं मौज मस्ती करण जी। छोरी अॼु त मां सफ़ा मरी वियसि। घर वेंदमि त बाबा त मुंहिंजूं टंगूं ई भञी छॾींदो। तोखे त मूं रोकियो हो न घर खां ॿाहिरि न निकिर, पर तूं किथे मुड़ंदी? छो मर्द सॼो ॾींहुं घर खां ॿाहिरि वतन था घुमंदा, असां जेकॾहिं वियासीं त छा थी पियो? अदा मां वञी मूसा सां मिलियसि, पर हुन अचण खां इनकार करे छॾियो। हुन चयो जेकॾहिं मां हली सिजावल सां मिलंदुसि न त हुनखे शक थी वेंदो त असांजो पाण में वास्तो आहे। मूसा तो जियां बेवकूफ़ न आहे, हू सभु सम्झे थो। जेकॾहिं तूं मूसा खे वठी अचण में कामयाब थी वञी न त सोट वटि उबतो टंगियल हुजी। अदा घणो वक़्तु असां पाण खे सोट खां लिकाए कोन सघंदासीं, ऐं जंहिं ॾींहुं असांजो राज़ खुलियो न त सोट असांजे पूरे खानदान खे ख़तम करे छॾींदो। तोखे ज़ाहिर सिर्फ़ु ॿ माण्हू करे सघनि था, हिकु मूसा ऐं मूसा कॾहिं बि मूंखे ज़ाहिर कोन कंदो। मरंदो मरी वेंदो, पर मुंहिंजो नालो कॾहिं बि कोन खणंदो। ऐं शमीर जे बारे में छा ख़्यालु अथई? सोट जंहिंजे पोयां हथ धोई पियो आहे। जेकॾहिं शमीर ऐं बहावल खे असां मारे विधो न, इहो लुड़ई लही वेंदो।
शमीर ऐं बवाल खे मारण मुंहिंजे लाइ को बि मसइलो न आहे, पर सोट जूं मूं मथां हर वक़्तु नज़रूं आहिनि। ॻोठ खां ॿाहिरि शहर लाइ निकिरंदो आहियां न, त सोट जो को न को कुतो मुंहिंजे पोयां हूंदो आहे। अदा इहो कमु मां कराए सघां थो। उहो कीअं? मूंसां मथां ज़ोर रखंदुसि। छा मूंसां तो लाइ एॾो वॾो क़दम खणंदो? दातल खान जे साम्हूं मूंसां जो कंध मूं मथे करायो आहे। अदा इहे मरंदा मरी वञनि हा, पर सौट जो ढोर कोन कढी सघनि हा। ईअं सम्झ त मूंसां खे मूं सोनो ताज पारायो आहे। छा पोइ मुंहिंजे लाइ इहो नंढड़ो कमु न कंदो? जेकॾहिं मूंसां में तुंहिंजी एतिरी उमेद आहे त पोइ वञ मूंसां सां मिल, जेतिरो जल्दी थी सघे न। शमीर ऐं बवाल खे रस्ते तां हटाए छॾियो। जेसीं ताईं इहे जिंदह हूंदा न, सोट जी शक जी तलवार असांजे सिरनि मथां लड़कियल हूंदी। अजी तोखे हिते मां इहो ॿुधाइण आयो आहियां त अदा नवाब जे मथां मोहबत जी गिरफ़्त मज़बूत रख। जेकॾहिं हथनि मां निकिरी वियो न त असां ॿिन्ही जी भाषा ख़तम थी वेंदी। छो अदा, छा थियो आहे? तूं एॾो परेशान आहीं? नवाब खान जे चोर नज़रुनि खे अॼु मां ॾिसी वरितो त मई। जेकी कमदारी छोरी आहे न नैना, उन जे मथां पैदा थी वियो अथई। न, ईअं कॾहिं बि कोन थींदो। नवाब मूंसां बेपनाह मोहबत कंदो आहे। मर्द जी मोहबत वारी जी मुठ जीअं हूंदी आहे, जेकी वहण में देरी न कंदी। मां नवाब खाने जी दिल जी राणी आहियां। हू मूंसां कॾहिं बेवफ़ाई कोन कंदो। बेवफ़ाई त कोन कंदो, पर इन वफ़ा जे आड़ में तुंहिंजी आशान जे मथां का ॿी कोयल अची विहारे छॾींदो। पोइ त तूं कोयल जी फितरत खां वाक़ुफ़ आहीं न। हूअ ॿियनि जे बचन खे कॾहिं बि पढ़ण न अचान ॾींदी। नवाब खान खे त औलाद न थियण जो बहानो आहे। बहाने खे पंहिंजो मक़सद बनाए मुंहिंजे मथां पहा ते विहारींदो। पर असांखे उन जे लाइ का वाट ॻोल्हणी पवंदी। अदी, तूं सभ खां पहिरियों शहर वञी के सुठी डॉक्टरीअ खां वञी पंहिंजो इलाज कराए। असुल ख़राबी तो में आहे या नवाब में? सुभाणे मां नवाब खाने खे चवां थी त हू शहर हले। न, जेकॾहिं तो में मां बणजण जी सलाह न आहे न, त अदी इहा ख़बर नवाब खान खे जीअं न पवे, न त हू तोखे बांझ समझी ॿी शादी करण में देर न कंदो। उन करे अदी नवाब खान खे ॿी शादी रोकण जे लाइ अॻिते हली या ख़राबी असांखे नवाब खान में ज़ाहिर करणी आहे। समझी वई न मुंहिंजी भेण? हिकिड़ी ॻाल्हि चवां, नाराज़ त कोन थींदी? मां शादी करण चाहियां थी, नथी करण चाहियां, ऐं कंहिंसां कंदसि उन में तुंहिंजो छा? सही सही ॿुधाए न सारा। तोखे इन माणे मेहरू सम्झाए मोकिलियो आहे न? कसम सां पुपी, अम्मा नाहे चयो मूंखे। मां त पंहिंजे दिलि जा सूर सलण थी चाहियां। मां त जॾहिं बि तोसां ॻाल्हाईंदी तूं त मुंहिंजो मुंहुं पटे वठंदी आहीं। मूंखे तव्हांजे मथां इन जे करे कावड़ ईंदी आहे जो तूं ऐं माणे ॿई मुंहिंजूं वॾड़ियूं थी वेंदियूं हो। मां ॿार न आहियां, पंहिंजो भलो ऐं बुरो सोचे सघां थी। बुरो भलो जे सोचिए न, इन हद ताईं न पहुची आहियां। हाँ हाँ, छोरी इहो छा चई? इते बीह त सही। न खुश खैराफियत, न मरहबा, न दुआ, न सलाम। एडी कावड़। उताक जो मालिक आहे भी सही या कंहिं गंदे पानी जे दुबे में बुडी मरी हो। दादा, लगे तो त यार रनन वांगुर भड़को पाए घर में लिकी वियो आहे। सजावल खान न सुल्तान न एडी कावड़ यार जो हक बणजे थी। सजावल
हिते मां तुंहिंजो दुश्मन बणिजी न पर दोस्त बणिजी आयो आहियां। तूं जेकॾहिं ढोर मोटाइण में नाकाम वियो आहीं त ख़ैर हुकुम कर त ढोर सां गॾु चोर बि तुंहिंजे हवाले कयां। तूं सिर्फ़ रुगो हार मञी मूंखे पंहिंजो दोस्त तस्लीम कर। दोस्त तस्लीम किया? हाँ नवाब खान तू मुझे यारी जे लायक आहीं। थुके त सॼो राज तुंहिंजे मुंहं ते थो। त सजावल खान चोरनि जी नानड़ी पंहिंजी चोरी बि मोटाए न सघियो। इन खां वधीक तुंहिंजे लाइ बुॾी मरण जो मुक़ाम ॿियो कहिड़ो थींदो? नवाब खान सिधी तरह सां मुझो ढोर कढाइण वारो तूं आहीं। तूं? हा कढायो था। अॼु खुलम खुला तुंहिंजे साम्हूं ही नवाब खान इकरार थो करे। छा कंदे? बंदूक हणंदे? हणी ॾेखार। तुम्हें एतिरी जुरत आहे जो तूं नवाब खान जे साम्हूं हथियार सिधा करे सघीं। अॼु मां तोखे ॿुधाइण आयो आहियां त तुंहिंजो ढोर अञा मूं कोहरायो बि कोन्हे को। सही सलामत मूं वटि बीठो आहे। जेकॾहिं आहीं मुड़ुस माण्हू चोर त ठहियो पर रुगो ढोर मूंखां वापसि करे ॾेखार। कालो को ठोठ चोर हलियो आहे नवाब खान सां टक्कर खाइण। सजावल तोड़े जो तूं केतिरी बि धन दौलत गॾु कर पोइ बि नवाब खान जो मुक़ाबलो नथो करे सघीं। नवाब खान जेतिरो हवा में उॾामणो अथई उॾाम पर मूंखे कसम आहे पैदा करण वारे जी ज़ात जो जंहिं मूं जोर ज़ाहिर करे तो मथां बीहारिया त यादि रख सिजावल जे हथियारनि जो कुल बारूद तुंहिंजे सीने में हूंदो। तुंहिंजे सीने में। ऐं उन वक़्तु दुनिया जी का बि ताक़त तोखे मुंहिंजे कहर खां न बचाए सघंदी। उन ॾींहं जी हसरत तूं दिल में खणी कबर में दफ़न थी वञे पर उहो ॾींहुं तो लाइ न ईंदो। छो जो जिन बि नवाब खान सां टक्कर खाधो आहे न उनजो नालो निशानी मिटिजी वियो आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।